सिंधु नगर जे दोस्तन खे त तव्हां जदोजहद करे आरज़ी तरह तव्हांजे ख़िलाफ़ जेके साज़िशूं थियूं उन्हनि खे नाकाम कनि। लफ़्ज़ इस्तेमालु पियो कयां आरज़ी तरह, मथां ख़ुशि थी वञो त मुसीबतूं टरी वयूं आहिनि, मुस्तक़िल जंग करणी आहे। तंहिंजे करे रोज़ तव्हांजे ख़िलाफ़ साज़िश थींदी, रोज़ तव्हांखे बचाव लाइ रथाबंदी करणी पवंदी। जे न कंदव तव्हीं सम्झो हाणे कमु थी वियो त वरी अची कड़कंदा, घर ठाहिण, बिजलियूं कटण, पाणी बंदि करणु, माण्हुनि खे अज़ाब ॾियणु। तंहिं करे मुस्तक़िल सुजाग रहणो पवंदो। ऐं तव्हांखे मुबारकबाद थो ॾियां, तव्हां हेॾो सुठो प्रोग्राम अरेंज कयो आहे। हेॾा प्रोग्राम त पार्टियूं अरेंज कंदियूं आहिनि, पर कंहिं पाड़े जा कयो आहे। ऐं तव्हांखे मुबारकबाद थो ॾियां। हाणे के ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके माण्हुनि खे वणंदियूं आहिनि, के ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके हक़ीक़त हूंदियूं आहिनि अहिड़ी वणण जहिड़ियूं कोन हूंदियूं आहिनि। पर हाणे असांखे ॿई ॻाल्हियूं करणियूं आहिनि। उहे ॻाल्हियूं करणियूं आहिनि जेके माण्हुनि जे दिलि वटां हुजनि, उहे ॻाल्हियूं करणियूं आहिनि जेके तल्ख़ हुजनि, माण्हुनि खे थोरी ॾुखियूं बि लॻनि पर कजनि। जीअं माइट हूंदो आहे, माइट थोरी ॾुखियूं ॻाल्हियूं बि कंदो आहे, उहे पुट खे धीअ खे कोन बि वणंदियूं आहिनि पर उहे कबियूं आहिनि। त हाणे असीं सिंधी सकाफ़त जो आगाज़ आहे ऐं उनखे पाण जारी रखियो अचूं। पर 8-10 साल अॻु में जॾहिं सिंधी सकाफ़त जे ॾींहं जो आगाज़ कयोसीं ऐं हाणे त उन में सिंधी सकाफ़त सां गॾु असांजो रोज़मर्रा जी ज़िंदगी बि कुझु बहितर थी आहे। या अॼु ईद, सुभाणे गीद, परीहं साॻिया टुकर साॻ सां। ईद जा 2 ॾींहं कपिड़ा वपड़ा पायो, ग़रीब माण्हू फर्स्ट क्लास बहितरीन कपिड़ा पायो, टोपियूं पायो, तयारु थियो, नमाज़ पढ़ियो, ईद जी नमाज़। उनखां पोइ वरियो जो वञे त वरी बुख, वरी हिकिड़ो वेलो खाइणु, 2 वेला न खाइणु, वरी बेरोज़गारी, वरी तबाही। त इहो सोचो हिन ॾींहं ते त सिंधी सकाफ़त मल्हायूं पिया, हज़ारे माण्हू गॾु थियनि था, अजरकूं पायूं था, टोपी पायूं था। फ़ख़्रु आहे असांखे, मूंखे फ़ख़्रु आहे, तव्हांखे फ़ख़्रु आहे पंहिंजी सकाफ़त। सिंध हिन धरतीअ जे सकाफ़तुनि जे महंदार सकाफ़तुनि मां हिकु आहे। सिंधी सकाफ़त महंदार, अॻवान, सरवान। हींअर खणी पंहिंजा हाल अभर आहिनि, पोइ पाण जे चवंदा आहियूं ओ मुंहिंजो पढ़ ॾाढो हूंदो, हीअं फलाणा कमु कंदो। पाण में हाल कोन्हे, पढ़ ॾाढो ज़बरदस्त माण्हू हो। तीअं हींअर पाण सिंधी झलिया पिया आहियूं, पर अॼु खां 1000-2000 साल अॻे सिंध सॼी दुनिया खे लीड पियो कयो। हितां माण्हू विया थे जिन सॼी दुनिया खे घरनि जा नक्शा ठाहिण सेखारिया अथई। हितां माण्हू कतण पिया सेखारियो। हितां जे माण्हुनि सूरतख़्ती में त वरी तब्दीली पिया आंदी। हितां जे माण्हुनि पाणीअ जे लाइ, वेझण लाइ, ड्रेनेज लाइ वॾा निज़ाम पिया ठाहिया। मोहन दड़े में अञा ताईं आहिनि, मोहन दड़े खे वञी ॾिसो त सिंध महंदार सकाफ़त आहे। सॼी दुनिया में जेको कारोबार हो उन ते सिंधियुनि जो कंट्रोल हो। सिंध वर्की जेके वापारी हुआ, शिकारपुर जेको मर्कज़ हो, कराची जेको मर्कज़ हो, उहो सॼी दुनिया में लीड कंदो हो कारोबार में। विच एशिया ताईं कारोबार जो मर्कज़ शिकारपुर हो, ठट्टो हो, देबल बंदर हो, नंगर ठट्टो हो। हितां सॼी दुनिया जे कारोबार जी जिद्दत जी अॻुवाणी थींदी। पर पोइ पाण ते कब्ज़ा थिया, हमला थिया, अरगोन आया, तुर्खान आया, मुग़ल आया, उन्हनि पाण खे कुचलियो। पाण खे छो कुचलियूं? जो पाण वेड़ू न हुआसीं। पाण सां इहो हशर छो थियो? जो पाण सनज़ू जो किताब पढ़िजो वञी, आर्ट ऑफ वार, जेके दोस्त पढ़ी सघनि, त पाण छाकाणि त ॿियनि ते हमले आवर कोन हुआसीं, पाण छाकाणि त ॿियनि ते अॻराई कोन थे कई, तंहिंजे करे ॿियनि पाण ते हमिलो थे कयो। पाण रुगो दिफ़ाई पोज़ीशन में हुआसीं, पाण रुगो बचाइण में हुआसीं त पंहिंजो बचाव कीअं कयूं। नतीजे में दुश्मन ॾिठो त हीअ असां ते हमिलो त करे कोन था सघनि, पलांद बि कोन कंदा। हिकिड़ो दफ़ो उन्हनि ते हमिलो कयूं, वरी ॿिए दफ़ो असांजे मुल्क ते हमिलो करे अचनि, ईअं बि कोन कंदा। हीअ रुगो पंहिंजे दिफ़ा में लॻा पिया हूंदा, तंहिंजे करे पाण ते सभिनी हमलो कयो। अहमद शाह अब्दाली, नादिर शाह दुरानी, मुग़ल सभु पाण ते चढ़ाई करे आया, पाण खे तबाह बर्बाद करे वापसि हलिया वेंदा। वरी पाण वरी स्क्रैचिस मां, वरी शुरूआत हेठां खां ठाहींदासीं। इहो पाण सां थींदो अचे। नतीजे में पाण हर वक़्तु दिफ़ाई पोज़ीशन में, पाण हर वक़्तु बचाव में। पोइ पाण ख़ुशि था थियूं, असां टोपी पाती आहे, असां अजरक पाती आहे, असां वटि छीट आहे, असां वटि जंडी आहे, असां वटि फलाणो आहे, असां वटि पटको आहे। इहे सभु सुठियूं शयूं आहिनि। पर हिन दौर में अजरक, टोपी, पटको ज़रूरी आहे। पर अजरक ऐं टोपी ऐं पटके सां गॾु इहो सवाल बि पुछिजे न त बाबा ही 500-1000 माण्हू वेठा आहिनि,
बाबा तो अजरक आहे चए हा लाज़िम हुजे जीअं हूंदो न सवाल इम्तिहान में हूंदा आहिनि बाबा 5 सवाल करणा आहिनि उन मां सेक्शन नंबर 2 मां सवाल नंबर 4 लाज़मी आहे या लिखियो पियो हूंदो आहे त बाबा ही फलाणो कमु करणो आहे पर हिन लाइ शनाख़्ती कार्ड हुअणु लाज़मी आहे तीअं पाण बि हिकिड़ो अहिड़ो को सवालनामो ठाहियूं सिंध जो जंहिंमें हुजे अदा तो वेही रहे जंहिंमें इहो सवाल हुजे त बाबा अजरक अथई चए हा चए अजरक सां गॾु तोखे ड्राइविंग ईंदी आहे चए कोन थी अचे पोइ अजरक वेड़े रखी घर ड्राइविंग अचणु खपे अजरक पोइ पाए मरकी हलजई जॾहिं ड्राइविंग अचनि वरी सवाल नंबर 2 बाबा तो वटि सिंधी टोपी आहे चए हा सिंधी टोपी आहे बाबा तो वटि जाइज़ पंहिंजे दिफ़ा लाइ असले जो लाइसेंस आहे चए कोन्हे चए बाबा टोपी वेड़े रखी जॾहिं उहो वठी अची पोइ वरी टोपी पाए वरी सीट जी हलजी फ़िलहाल तो वटि असले जो लाइसेंस ई कोन्हे चोर दाड़ियल काए अचनि घर मां फुर करे माल बि काए वञण लाइ सोना ज़ेवर बि खणी वञनि घर वारी जा टपड़ सभु खणी वञनि तो वटि न को पिस्तौल न को कुआड़ी तूं टोपी पाए वठो टोपी उछलाए हणंदुसि छा कंदुसि जेको टपड़ खणी ईंदो तंहिं करे टोपी ज़रूरी आहे शान आहे असांजो टोपी असांजो शान आहे अजरक शान आहे वरी सवाल नंबर 2 बाबा तो वटि पटको आहे चए हा पटको आहे चए तोखे लिखणु अंग्रेज़ी या कंप्यूटर हलाइणु अचे थो चए तो नथो अचे चए पोइ पटको पोइ पाइजी पहिरीं कंप्यूटर हलाइणु सिखी वठि त सवाल लाज़मी हुजनि मानीअ सां गॾु बोर्ड जीअं बोर्ड में लूणु तीअं सिंध लाइ हुअणु खपे त सिंध जे हर नौजवान खे ड्राइविंग अचणु खपे कंप्यूटर हलाइणु अचणु खपे सिंध जो हर नौजवान घटि में घटि ग्रेजुएट हुअणु खपे सिंध जे हर न्याणीअ खे घटि में घटि इंटरमीडिएट कराइणु खपे ही जेके माण्हू वेठा आहिनि इन्हनि जे घरनि में जेके पंहिंजूं धीअरूं आहिनि पंहिंजूं भेनरूं आहिनि उहे घटि में घटि 12 दर्जा पढ़ियल हुअणु खपनि हुजनि त यूनिवर्सिटी पढ़ियल घुरिजनि पर यूनिवर्सिटी में नथा पुॼी सघूं ख़र्च इलाही आहे ग़रीब आहियूं तॾहिं बि इंटर त पहिरीं बुनियाद पास कनि इंटर पास ई कान्हे पंहिंजी धीअ फर्स्ट क्लास चीट जो फर्स्ट क्लास रहो आहे बहितरीनु भर्त वारो रहो पाए वेठी आहे पढ़ियल आई कान्हे त उहा सुभाणे जॾहिं माउ थींदी त उहा पंहिंजे बचनि खे हेपेटाइटिस खां कोन बचाए सघंदी हुनखे ख़बर ई कान हूंदी त बीमारी कीअं थींदी आहे उहा कुते जे ॾाड़ियल खे सुई हणाए कोन सघंदी उहा चवंदी कुतो मिड़े ई रहण हणी वियो आहे कुझु कोन थियो आहे पोइ हुनखे रेबीज़ थी वेंदी तड़पी मरी वेंदो हुनजो बच्चो तंहिंजे करे पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ाइण जी ज़रूरत आहे सकाफ़त तॾहिं बचंदी जॾहिं असीं पाण ख़ुदि हूंदासीं हे पाण ई न हुजूं सकाफ़त किथां बचे सिंधी हुजनि ई न त सकाफ़त छाजी टोपी अजरक पटका तॾहिं जॾहिं ही गिची आहे सिंधियुनि जा सिर आहिनि जिन ते टोपी पाए सघूं सिंधियुनि जूं सिसियूं आहिनि जिन ते पटका ॿधी सघूं तंहिंजे करे सिंधियुनि जूं ही सिसियूं जिन ते पटका ॿधणा आहिनि जिन ते टोपियूं पाइणियूं आहिनि उहे सिसियूं तॾहिं सलामत रहंदियूं जॾहिं इल्मु हूंदो मेरिट हूंदो हाणे हिन दौर मां ॿाहिरि निकिरी वञूं त सिफारिश ते पास थियूं बोर्ड मां मार्कूं जेको बोर्ड मां मार्कूं वठी थो ॾे 1 ग्रेड A ग्रेड कराए थो सो सिंध जो भलो कोन पियो करे सिंध खे तबाह पियो करे जेको चए थो त मूंखे 50,000 या लख रुपयो ॾियो ऐं तव्हांजी 60 सैकड़ो मां 70 सैकड़ो कराईंदुसि जेको चए थो NTS जो पेपर आउट कराईंदुसि सिंध यूनिवर्सिटी जो एंट्री टेस्ट जो जेको चए थो आउं तोखे कॉपी करण लाइ कारतूस पहुचाए ॾींदुसि जेको चए थो तुंहिंजे पारां आउं अची पेपर ॾींदुसि जेको भेण खे चए थो तूं भित जे परे पासे बीठी हुजे ऐं तोखे नोट्स उछलाए ॾींदुसि जेको माण्हू चए थो त आउं पब्लिक सर्विस कमीशन में तुंहिंजो नालो लिस्ट में विझाए ॾींदुसि उहो माण्हू सिंध जो भलो कोन पियो करे उहो सिंध खे तबाह पियो करे इहो सम्झो आरज़ी तरह उहो तव्हांजे पुट खे जेको मैट्रिक में मार्कूं वठी थो ॾे तव्हीं सम्झो था हुन मैट्रिक में मार्कूं वठी ज़बरदस्त कमु कयो उन पुट जो आईंदे लाइ रस्तो बंदि करे छॾियो हूअं हू साल फेल थियण खां पोइ बुछड़ो थी वधीक महिनत करे आहे पढ़े आहे पोइ वरी इंटर पास करे वञे पोइ NTS पास करे वञे पोइ वरी यूनिवर्सिटी में अची वञे मैट्रिक में तव्हां हुनखे मार्कूं वठी ॾेई छॾियूं हुन अॻिते इंटर में बि ईअं सोचियो पास थियो ई कोन्हे एडमिशन थिएसि ई कान्हे हाणे घर वेठो आहे केबिन पियो हलाए तंहिंजे करे जेको तव्हांखे आरज़ी शॉर्टकट ॿुधाए थो सो तव्हांखे धुबड़ में थो फासाए जेको तव्हांखे चवे थो त फ़िलहाल हिते वेही रह सरकारी ज़मीन आहे प्लाट ठाहे वेही रह अला मालिक आहे हाणे उन मां 50 माण्हुनि मां 10 बची वेंदा 40 जा सभु पैसा ॿुॾी वेंदा उहे वीचारा दरबदर ख़ाक बसर थी वेंदा तंहिंजे करे जिते वेहिजे उते बिजली जो बिल ॾिजे ॾुखियूं ॻाल्हियूं थो कयां जिते वेहिजे बिजली जो बिल ॾिजे मीटर लॻाराइजे उहो सबूत आहे त हिते आउं रहंदो आहियां जिते रहिजे उते पंहिंजो वोटर लिस्ट में नालो दाख़िल कराइजे उहो सबूत आहे त आउं रहिजे शनाख़्ती कार्ड में एड्रेस उहा लिखाइजे उहो बि सबूत आहे त आउं हुते रहंदो आहियां जिते रहिजे उते गैस जो कनेक्शन वठिजे उहे 2-3 हज़ार उहे मारींदा ओॾीमहिल मारींदा पर उहो तव्हांजो जवाज़ थींदो त हिते आउं रहंदड़ आहियां तंहिंजे करे जिते जिते रहिजे लाइसेंस वठिजे हथियार जो या ड्राइविंग जो उन में एड्रेस उहा ॼाणाइजे
जेकॾहिं घर आहे त बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में वञी सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हिते सिविक सेंटर में हुनजी ऑफिस अथव शहबाज़ बिल्डिंग जे साम्हूं उते वञी नक्शे लाइ दरख़्वास्त ॾेई अचो बाबा ही मुंहिंजी जाइ आहे ऐं उनजी दरख़्वास्त खे रिसीव बि कराए अचो दरख़्वास्त ॾेई वरी रिसीव कराए वठो त बाबा असां जाइ पिया ठाराहियूं ही नक्शो आहे 2 कमरा अङण इन जे लाइ भले मंज़ूर न कनि तव्हां वटि इहा साबिती हूंदी तव्हां 2098 में या 2010 में दरख़्वास्त ॾिनी हुई बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खे ऐं पोइ खणी हुननि जे नक्शो ॾिनो या न ॾिनो वापडा मीटर ॾिनो न ॾिनो उहो सबूत हूंदो इहा ॻाल्हि पियो कयां कराची ऐं हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि ऐं सखर जे रहंदड़ सिंधियुनि लाइ जेके नयनि आबादियुनि में अचनि पिया उहे इहो बहसियत क़ौमी अवामी तरीक़े जे कारकुन जे न बहसियत तव्हांखे हिकिड़े वकील जे आइनी वकील जी सलाह पियो ॾियां त सखर में रहो शहर में कराची में अची रहो कराची में कई सिंधियुनि छा कयो सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा करे पोइ चऊं सिंधी आबाद था कयूं बताखोर जेको आहे पोइ उहे ज़मीनूं खपाए ॾिनो ॿियनि खे पोइ पाण विया भॼी पोइ जेको जंहिंखे खपाए ॾिनो उहे पैसा झलिया उन्हनि खे वरी अची सिंध सरकार ड्राए कढियो उहे घर ॿुॾी विया पैसा विया हलिया पैसनि माण्हुनि जायूं ठारायूं जायूं लुड़ी वियूं छाकाणि त उते हुननि न के कागज़ दाख़िल कराया न को मीटर वरितऊं बाबा ही जाइ मुंहिंजी आहे जाइ तुंहिंजी आहे मीटर चए न मीटर तार में कुंडो लॻो पियो आहे गैस जे गैस आई कोन्हे पाइप हुन खां वरितो अथनि छिके ॿारींदा आहियूं वोटर लिस्ट ते लिखियो पियो आहे घोसपुर कंदकोट ॿिए ते लिखियो पियो आहे सुल्तानकोट शिकारपुर 3 ते लिखियो पियो आहे छाछरो मीरपुर ख़ासि तरपारकर एड्रेस न को बिजली जो बिल न को गैस जो बिल न को कागज़ न को कुंडो लॻो पियो आहे हाणे कोर्ट में कीअं वञिबो तंहिंजे करे अॼु खां कराची में जेके सिंधी रहिया पिया आहिनि ॻोठ जिन जा आबाद आहिनि उहे सभु केतिरा माण्हू सदियुनि खां वेठा आहिनि पर उनजा शनाख़्ती कार्ड कोन्हनि हिननि इलाइक़नि में जेके पंहिंजा एडवोकेट दोस्त वेठा आहिनि रोशन कंडाणी साहब या अल्ताफ़ ख़ासकली साहब अशरफ लाखो साहब ॿिया दोस्त आगा अब्बास रफ़ीक ॿिया इन्हनि खां मदद वठी शनाख़्ती कार्डनि जूं टीमूं आऊं चवंदुसि नादरा वारनि खां घुरायो जिन घरनि में पंहिंजे नियाणियुनि जा ॿारनि जा भेनरुनि जा शनाख़्ती कार्ड ठाहियल न आहिनि उहे शनाख़्ती कार्ड ठारायो उन्हनि में इहे एड्रेसूं लिखायो जिते रहो था हिकिड़ी वॾी डिघी वेड़ शुरू कयो पंहिंजे शहरनि जी वारसी वापसि वठण जी पंहिंजे शहरनि जी मालिकी वापसि वठी कागज़नि सां अंगनि अखरनि सां कागज़ सिंधियुनि खे कागज़ खपे ही दौर नथो मञे त बाबा ऐं अबनि ॾरनि खे त वेठो आहियां कागज़ था घुरनि खातो सतो फार्म बे फार्म ऐं पाण सां मथे जेके कोर्टुनि में वेठा आहिनि से अहिड़ा प्यारा वेठा अथव करार ॾियनि था त सिंधियुनि खे कराची जो डोमिसाइल न ॾियो छाकाणि उहे भर्ती जिन कया आहिनि उहे उन्हनि शर्तुनि ते भर्ती कया त सिंधियुनि खे अची दॿिजो तंहिंजे करे मथे जेके फ़ैसिला करण वेठा आहिनि उहे एॾा प्यारा अथव जो उन्हनि खे जे पाण चऊं त आया थी पलीजे सभिनी सिंधियुनि खे कासमाद मां टपड़ खणाए वापसि मोकिले छॾियो कारूंजर जबल ते त हू चवंदा आबा साबिती ॾे त तूं हिते जो ई वञ कारूंजर जबल ते तंहिंजे करे पाण खे कागज़ खपनि सिंधियो कागज़ खणी अचो कागज़ मैट्रिक जा सर्टिफिकेट इंटर जा सर्टिफिकेट शनाख़्ती कार्ड बे फार्म बिजली ऐं गैस जा बिल ड्राइविंग लाइसेंस आर्म्स लाइसेंस कागज़ तयारु कयो सिंधियो हिकिड़ी तमामु वॾी जिदोजहद लाइ ज़हनी तरह तयारु थियो कागज़नि जी जिदोजहद पंहिंजो मैरिट ठाहिणु पंहिंजो कागज़ ठाहिणु ऐं सिंध जो माण्हू इहो विसारे छॾे त आईंदे नौकिरियूं के सिफ़ारिशुनि ते मिलंदियूं सरकारी नौकिरियूं ख़तमु पई थियनि सरकारी नौकिरियूं जिन खे मिलियूं से मिलियूं ॿियनि खे वठी ॾींदव कल्ह मूं पोस्ट पढ़ी हिकिड़े वज़ीर साहब जी सिंध जो हिकिड़ो वज़ीर उनजी पोस्ट हुई न जनरेटर त कोन हली सघंदो हाणे सिंध जे हिकिड़े वज़ीर साहब जी पोस्ट पढ़ियमि जेको अॻूणो वज़ीर हो तंहिं चयो सरकार नौकिरियूं पई ॾिए त भलियूं अञा बि उन ई पार्टी में आहे पीपल्स पार्टी में चई सरकार नौकिरियूं थी ॾिए भले पई करे पर जेके अॻे नौकिरियूं ॾिनियूं उन्हनि खे पघारूं त ॾियो हाणे वज़ीर अॻूणो पियो चए हुनजो पुटु हींअर बि MP आहे तंहिंजे करे तव्हां सरकारी नौकिरियुनि जे बजाए प्राइवेट सेक्टर में अचो हैदराबाद जा जेके सिंधी आहिनि से सिक्योरिटी गार्ड थियण लाइ बोरची थियण लाइ माली थियण लाइ जेके अनपढ़ियल आहिनि टेलीफोन जा मोबाइल जा मैकेनिक थियण लाइ कराची वञो बोर्ड ऑफ टेक्निकल एजुकेशन मां नंढा नंढा डिप्लोमा कयो सिंध मेडिकल फैकल्टी हिकिड़ो इदारो आहे जेको डिप्लोमा थो ॾिए ICU टेक्नीशियन एक्सरे टेक्नीशियन उहे डिप्लोमा वठो इल्मु हासिलु कयो इल्म सां गॾु डिग्रियूं वठो वॾनि शहरनि में अचो पंहिंजे सकाफ़त ऐं पंहिंजे कल्चर लाइ हिकिड़ी तमामु वॾी जंग कयो उन जंग लाइ ज़रूरी आहे त सकाफ़त जे लाइ पंहिंजा पहिरीं ॿार पढ़ियल हुजनि प्राइमरी ॿार पढ़ियल हूंदो मैट्रिक पढ़ियल हूंदो त इंटर कंदो डिप्लोमा कंदो तंहिंजे करे इल्म ज़रिए
संजा लीडर संजा चीफ संजा लीडर संजा चीफ वो हिक्की लीडर हिक्की चीफ आया लतीफ संजा हीरो संजा चीफ आया लतीफ तेरे जान साहब बेशुमार बेशुमार चीफ तेरे जान साहब बेशुमार बेशुमार तोर बिना जो बल्ली जो बल्ली जो बल्ली जो अदा माठी हाणे ॾिसो मूं तव्हांखे चयो पे आल जिते लाइट वई ओॾी महिल छा पे चयमि लाइट वञण महिल छा पे चयमि पे त टेक्नीशियन्स पैदा कयो हाणे तव्हीं 100,000 माण्हू गॾु थी चओ चीफ तेरे जान निसार सभु चवनि बेशुमार पर टेक्नीशियन तव्हांजी पार्टी जो हुजे ई न उहो आवाज़ बंदि करे केॾे मिसाल त हाणे पाण 1000 माण्हू गॾु थियूं पंहिंजी बोलती बंदि हिकिड़े टेक्नीशियन जे वर उहो बंदि उहो क्यूएटी हुजे ई न 1000 माण्हू जी ट्रकनि जे पोयां चढ़ो ट्रक जो ड्राइवर हुजे ॿियो उहो ट्रक खणी वञण जे बजाए शिकारपुर खणी वञण जे बजाए तव्हांखे वञी अछड़े थर मां खिपरे मां कढे तंहिंजे करे जीअं पाण सां हींअर थियो लाइट अची वई उन खां पोइ बि न खोलियो ई कोन थिए लाइव स्पीकर टेक्नीशियन जेॾी महिल मूड में अचे खोले लाइट त अची वई नथो खोले छा कंदासीं पाण खे त अचे कोन थो तंहिंजे करे के पाण वटि वाघ कान्हे के टेक्निकल वाघ पाण वटि कान्हे टेक्निकल वाघ सिंध जी घोड़ो हलाइण वारी बंदूक भले खुले बंदूक टंगी पई आहे घर में सेफ्टी केच खोले मथे लोड करणु अचे थी गाॾी भले बीठी आहे बाबे जी गाॾी आहे गेयर में विझी कलच त आस्ते आस्ते पेर हटाए गाॾी हलाइण अचे थी बाबे जी गाॾी आहे बाबे जो फटफटो आहे असांजे घर में टीवी आहे रिमोट ते हलाइण ई न अचे टीवी रखी हुजे माण्हू रिमोट खे हथोराड़ी वेठो ॾे उहा हथोराड़ी रिमोट खे हलाइण आहे इल्मु उहो आहे किताब उहो आहे कंप्यूटर सभु सिंधी अजरक टोपी पाए वेठा हुजनि उहे बंदि करे केॾे अजरक टोपी पाए वेठा नारायणो तंहिंजे करे इल्मु अचणु खपे टेक्निकल इल्मु न आहे सिंधी ख़बरूं वेठा कंदा हींअर पाण 7-8 करोड़ आहियूं पोइ नौकिरियूं वोकिरियूं ईंदियूं धारनि जा कट कईंदा अची वेही रहंदा पंहिंजो वतन खसिजी वेंदो हिकिड़ा माण्हू हलिया वेंदा अमेरिका बर्तानिया उहो उतां पाण खे पिया हकलूं कंदा होशियार थी हिमत वधाए कदम बढ़ाओ आयाज़ लतीफ़ हम तुम्हारे साथ है उहो वेठो हूंदो लंडन को चवंदो कदम वधाए पाण हुते बचनि में ख़ुशि वेठो हूंदो इलाही माण्हू अथव पाण लंडन वेठा आहिनि न्यूयॉर्क वेठा आहिनि दुबई वेठा आहिनि ऑस्ट्रेलिया वेठा उतां वेठा चवंदा हीअं तव्हां छो कयो पाण वेठो आहे ड्राइंग रूम में ऑस्ट्रेलिया जे शहर सिडनी में टोरंटो में न्यूयॉर्क में फर्स्ट क्लास मौसम आहे उनजा ॿार अंदरि चिकन ऐं खाइनि पिया फिश करी झींगा प्रान पिया खाइनि मज़े सां वेठो आहे अॼु नौकिरी तां मोटियो आहे $5,000 पर मंथ 5,000 माना 7.5 लख रुपया आम माण्हू खे पघार मिले पई गाॾी फर्स्ट क्लास ॿाहिरि बीठी आहे थोरी देरि खां ॿारनि खे वठी वेंदो घुमाइण फंक्शन में उहो वरी तव्हांखे उतां मैसेज कंदो आयाज़ लतीफ़ पलीजा अञा हीअं छो कोन कयो अथई तो फलाणो कमु न कयो आहे उहो पाण हुते वेठो आहे उनखे रुॻो इहे 5 मिंटनि जो पोस्ट रखी हिकिड़ो ढीक ॾियणो आहे ढीक ॾेई उहो वरी पंहिंजे कम खे लॻंदो चवंदा आहिनि फलाणे सलाह ॾिनी आहे मवाली जी हण वई हली सलाह ते पाण हली 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 गॾु कंदा चवंदा वरी उतां को अमेरिका मां सलाह ॾींदो तव्हां पंहिंजो साउंड सिस्टम छो नथा वठो अबा पैसा तो वटि हिते असीं बुखनि में हलूं पिया तव्हां पंहिंजी पार्टी लाइ 10 बसूं नथा वठो तव्हां इहो एहतजाज जे कंदव कराची में त चवंदा इहो एहतजाज हैदराबाद में करणु खपंदो हैदराबाद में कंदव चवंदा इस्लामाबाद वञणु खपंदो इस्लामाबाद वेंदो चवंदा लाहौर में करणु खपंदो हुननि खे मिड़ी ख़बर करणी आहे तंहिंजे करे उन्हनि जे आसिरे न लॻिजो हुकुमराननि जे आसिरे बि न लॻिजो जेके क़ौम परस्त हलनि पिया नारो हिकिड़ो फूकड़ी भॼी वेंदा वरी घर ॿिया पिया हर राज बदिजी वेंदा हू ख़बरूं करे भॼी वेंदा पंहिंजे घर उहो लीडर जेके उन वक़्त जा हूंदा से वरी अमेरिका लंडन पनाहूं वठी उते वेही रहंदा उन नाले में ॿियनि जा बचा मारिजी वेंदा ॿियनि जा बचा नौजवान कूंदर मारिजी वेंदा हू अमरा वञी फ्रांस जर्मनी ऐं स्विट्ज़रलैंड वेंदा उते हू वेठा माल खाईंदा उतां हिकिड़ो हीअं करे बंदूक कुल्हे में विझी हीअं करे फोटू कढाईंदा उहो फोटू ईंदो फेसबुक ते उनजे नाले में जेको इहो फोटू ॾिसंदो उहो बदिजी वेंदो उते हुनखे हू वेठो हूंदो उते फ्रांस में हू वेठो हूंदो स्वीडन में वेठो हूंदो नॉर्वे में उतां ख़बरूं करे भॼी वेंदा तंहिंजे करे उहे पटा ॾेई भॼी वेंदा उन्हनि जे आसिरे न लॻिजो जेके ॿाहिरि पंहिंजा घर तड़ ठाहे ॿाहिरि शिफ्ट थियण में आहिनि हितां अरबे रुपया कमाए उन्हनि जे आसिरे न लॻिजो जेके हितां तव्हांखे फूकूं ॾेई चवनि जदोजहद कयो असीं तव्हां सां गॾु आहियूं मैदान ते हुजनि उन्हनि जे आसिरे न लॻिजो जेके तव्हांजी नौकिरियूं विकिणंदा हुजनि उन्हनि जे आसिरे न लॻिजो
जेके तव्हांखे चवनि असांखे वोट ॾियो सर सब्ज़ करे ईंदासीं सखर के मीरपुर ख़ासि के कासिमाबाद के पोइ नेब जो हिकिड़ो धड़को अचे हमरा गोॾ ॿधी भित टिपी भॼी वञनि उन्हनि जे आसिरे न लॻिजो राति जो शलवार पाइण जो टाइम बि कोन अथनि ओड़े तो ॿुधायो नेब आई आहे त खणी चादर खे गोॾ ॿधी हमरा इहो थो वञे तंहिंजे करे हिननि जे आसिरे में न लॻिजो पंहिंजी हिमत कयो इल्म ज़रिए हिमत ज़रिए जुदोजहद ज़रिए मैदान ते ॼमी बीहण ज़रिए टेक्निकल नॉलेज ज़रिए सुठियुनि डिग्रियुनि ज़रिए ॿियो सिहत जो आउं ख़ासि चवंदुसि ऐं हिकिड़ी निमाणी गुज़ारिश थो कयां त सिविल हॉस्पिटल आहे हैदराबाद जी इन में टेस्टूं थियनि थियूं राति जो सुम्ही रहो सुबुह जो नेराने वञी टेस्ट कराए वठो जेके पंहिंजा बुज़ुर्ग आहिनि इन्हनि जी लिपिड प्रोफाइल कराए वठो इन्हनि जी दिलि जी बीमारियुनि जी टेस्ट कराए वठो उन्हनि जी HIV जी हेपेटाइटिस जी टेस्ट ते भला मिसाल 500 रुपया ख़र्च बि थियनि 1000 रुपयो ख़र्च बि थिए 1000 रुपए जा त 500 वारा 2 मोबाइल जा कार्ड विझी छॾींदा आहियो ग़रीब माण्हू विझी छॾींदो आहे सुपर कार्ड उहे 1000 रुपया ख़र्च करे टेस्टूं करायो तव्हीं पंहिंजे बचनि जे मथां जेके बुज़ुर्ग वेठा आहिनि छपर छांव आहियो तव्हांजो घर इन करे थो हले जो तव्हीं हयात आहियो तव्हीं जीअरा आहियो तव्हांखे कुझु थी वियो तव्हांजा बचा रुली वेंदा तंहिंजे करे पंहिंजे बचनि जे ख़ातिर पंहिंजूं टेस्टूं करायो पंहिंजो इलाजु करायो पाणी ख़राबु आहे त ओॿारे पीओ क्लोरीन वठी अचो ॾुखियूं ॻाल्हियूं आहिनि पर ॾुखियूं ॻाल्हियूं पंहिंजे बचनि लाइ करणियूं पवंदियूं क्लोरीन जो अधु चमचो विझी छॾियो पाणी ओॿारे पीआरियो पाण खे हिन सॼी क़ौम खे बचाइणो आहे पाण खे ख़बरूं करे भॼी कोन वञिणो आहे पाण खे नंढड़े ॿार वांगुरु पंहिंजे माण्हुनि खे चीच खां वठी हलाइणो आहे तंहिंजे करे पंहिंजे इलाज ते पंहिंजे सिहत ते पंहिंजे घरनि ते पंहिंजे गुज़र ते पंहिंजे अकाउंटेबिलिटी ते पंहिंजे शफ़ाफ़ियत ते पंहिंजे एहतसाब ते पंहिंजी सॼी गवर्नेंस ते नज़र रखो उनजा धणी थियो ज़िमेदारी तव्हांजी आहे ॿियो केरु कोन बचाईंदो इहा पंहिंजे मथे जी भरी आहे पाण खे मोह ॾियणो आहे जीअं सभु नारा